स्टाफ वर्कर्स यूनियन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। यूनियन जे जारी एहतजाजनि ते म्यूनिसिपल कमिश्नर मछिड़जी पियो। यूनियन ऑफिस मथां म्यूनिसिपल कमिश्नर जी हिमायतुनि जो हमलो। यूनियन अॻवान आसिफ अली ख़ान छंछर दिहाड़े सखर जी घंटाघर चौक ते एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त मोहम्मद अली शेख जी करप्शन ऐं मुलाज़िमनि सां जारी ना इंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाज ते गुज़िरियल ॾींहुं म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख जी हिमायतुनि ऑफिस ते हमलो कयो ऐं खेसि धमकायो। कुझु दोस्तनि जी मुदाख़लत बाद हलिया विया। यूनियन अॻवान जो वधीक चवणु हो त जॾहिं खां मोहम्मद अली शेख खे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जो कमिश्नर मुक़ररु कयो वियो आहे उन ॾींहं खां SMS तबाही तरफ़ वञे पई। सुप्रीम कोर्ट जे वाज़े हुकुम बावजूदि खेसि गैर क़ानूनी तौर म्यूनिसिपल कमिश्नर मुक़ररु कयो वियो आहे। मोहम्मद अली शेख मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन अदा करण बजाए वॾी रिश्वत एवज़ मनपसंद ठेकेदारनि जा बिल पास करे लखें रुपया कमाए थो, जॾहिं त मुलाज़िमनि खे पघारुनि ऐं पेंशन न मिलण सबबि मुलाज़िमनि जे घरनि जा चुल्हा विसामी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची